जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स। अदा वडेरे जे फैसले का पंहिंजो पाण खे बचायो था ऐं असांखे तव्हां तलाकूं था ॾियारियो। अदा इन वडेरे वटि तव्हांखे फ़ैसिलो नाहे कराइणो त ॿियो को हल सोचियो। अदा बाक़ी तलाकनि वारी ॻाल्हि असांखे सुठी कोन थी लॻे। हाँ दिया तलाक औरत लाइ वॾी गार आहे। या तलाक जी जेका तलवार आहे न ज़ख़्मी बि कोन कंदी आहे, माण्हुनि खे मुर्दो बणाए छॾंदी आहे। बा हाजी छा ॿुधायां, हिन हवा जे सूरनि त मूंखे कपे छॾियो आहे। असुल केॾी महिल जेरा था कपजनि, केॾी महिल फिफड़े था कपजनि, केॾी महिल आंध्रा था कपजनि। कयां त कयां छा? अरे रे भला तुम्हारे जिस्म में वो का साई का तकवाड़ा कहीं वेठो आहे छा जो रुगो पियो थो कपजी। अदा छॾी ले आनी बेस्ता पुता शकी नथा थियो, शर्म नथो अचे असां जहिड़े बेस्तम का फ़ैसिलो करण आया हो। कीअं था पता बस मेरे ज़ाल ने भेनरुनि जे सिर के था ॾिसूं न पता तव्हांजी औकात छा आहे। एतिरी ज़रड़ी तोसां पूरा 4 कलाक ॼाड़ी हईं अञा सम्झाया। तुंहिंजा फ़ैसिला बि मुंहिंजे लिखणे वांगुरु हूंदा आहिनि। केॾी महिल चवंदो आहीं त ठाहिणो आहे, केॾी महिल चवंदो आहीं त छॾाइणो आहे। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।